इज्जत अता फरमाता है। दुनिया के अंदर भी इज्जत मिलती है और आखिरत में भी इज्जत मिलती है। ये पैगाम है अवाम के लिए और हुक्मरानों के लिए भी मेरा ये पैगाम है कि नबी को इज्जत दो, अल्लाह तुम्हें इज्जत अता फरमाए। और याद रखिए, दूर जाने की जरूरत नहीं है। हमारे मौजूदा हुक्मरान सबक हासिल करें गुज़िश्ता हुक्मरानों से। उन्होंने नबी की इज्जत का पास नहीं किया। मेरे मुस्तफा की इज्जत की दाल रखने वाला मुमताज कादरी था, नवाज शरीफ ने उसको सूली पर चढ़ा दिया, उसको फांसी दिलवा दी। आपने देखा उसका अंजाम क्या हुआ? धक्के खा रहा है, दर दर की ठोकरें खा रहा है। लेकिन हमारे उन हुक्मरानों को फिर भी अकल नहीं आती है। सबक में साबिक हुक्मरानों से जिन्होंने नबी की इज्जत को पामाल किया, अल्लाह ने उनको पामाल कर दिया, उनको ज़लील और रुस्वा कर दिया। आज हमारे हुक्मरान भी उसी रविश पे चल रहे हैं। आसिया मसीहा जो जालिमा थी, जो जनाब फासिका फाजिरा थी, जो काफिरा थी, जिसने इस्लाम की तौहीन की, जिसने नबी की तौहीन की, और इतनी बड़ी तौहीन करने के बाद हमारे हुक्मरान बड़ी इज्जत के साथ उसको रुखसत कर रहे हैं और बड़ी तारीफें आ रही है ट्रम्प साहब की। उनके दादे तैसे वसूल कर रहे हैं। अरे तुम्हें तो ये चाहिए था कि तुमने तो रियासत मदीना का नाम दिया था। तुम तो जब मदीने में मुनव्वरा में जाते थे तो जूती उतार कर जाते थे। तुम्हें तो उस तरह का नबी कदम करना चाहिए था कि जो नबी की गुस्ताख आसिया मसीहा थी उसको फांसी पर चढ़ा देना चाहिए था। जाए कि उसको छोड़कर और ट्रम्प से दादे पर तैसे ही वसूल कर। याद रखना, ये जो वो उमूर है, कादियानियों को नवाजा जा रहा है, कादियानियों को खुद ही छूट दी जा रही है। इनका अब्दुल शकूर नामी उसको छोड़ा जा रहा है, उसकी जो कैद थी उसको खत्म किया जा रहा है और वो जाकर ट्रम्प से शिकायतें लगाता है। और हमारे हुक्मरान बैठकर गिरदारपुर का रास्ता खोल रहे हैं। सिखों का बहाना है और जनाब कादियानियों को सपोर्ट की जा रही है और कादियानियों को सहूलतें फराहम की जा रही है। ये वो उमूर है कि जिन पर आजादी मार्च वालों को बहाना मिल गया इन चीजों का। उन्होंने आजादी मार्च कर दिया, अगर रुस्वा होकर गए, वो बड़े जलील और रुस्वा होकर आ गए हैं। सच्चे नहीं थे वो, प्रोग्राम भी उनका कुछ और था। कहते हैं अपनी खिफत में लाने के लिए, तो ऐसे नहीं आया तो ऐसे नहीं गया हुआ। कैसे कैसे नहीं गए था? आप तो कह के आए थे कल इस्तीफा लेने आए, आपके हाथ जेब में तो ना इस्तीफा न पूछे, खाली हाथ आए तो खाली हाथ चले गए, जलील और रुस्वा होकर गए। लेकिन उनको मौका मिला आजादी मार्च करने का इन्हीं उमूर के बहाने। हुक्मरानों को चाहिए, ये आशिकान मुस्तफा के उलमा अभी अपने घरों में बैठे हैं, अभी खानकाह में बैठे हैं, अभी देख रहे हैं कि ऐलान किया था पाकिस्तान के अंदर रियासत मदीना का कानून नाफिज करेंगे। अभी हम इंतजार कर रहे हैं कि रियासत मदीना का कानून कब आएगा और रियासत मदीना के खिलाफ क्या क्या काम हो रहे हैं। हम हुक्मरानों को कहना चाहते हैं, अकल के नाखून लें और पुराने हुक्मरानों से सबक हासिल करें। इज्जत मुस्तफा का पास न किया, उन्होंने जलील रुस्वा हो गए। अगर तुमने भी इज्जत मुस्तफा का पास न किया तो तुम भी जलील रुस्वा होगा, नाम तक नहीं होगा तुम्हारा। लेकिन अफसोस हमारे हुक्मरान सबक हासिल नहीं करते। अल्लाह ताला हमारे हुक्मरानों को भी अक्ल सलीम अता फरमाए, पाकिस्तान में रियासत मदीना का नफाज करने की सही मानों में तौफीक अता फरमाए। खुदा की कसम, अगर सही मानों में रियासत मदीना का कानून नहीं आ जाए तो पाकिस्तान में अमन अमान का बोलबाला हो जाएगा। ये करप्शन वगैरह सब खत्म हो जाएगी, ये दहशतगर्दी सब खत्म हो जाएगी। ये सिर्फ इसलिए कि हमने सही मानों में रियासत मदीना का कानून नाफिज नहीं किया। अल्लाह ताला हमारी इस महफिल को अल्लाह की बारगाह में और अपने महबूब की बारगाह में शरह कबूल से हमकिनार फरमाए। और इन उलमा और मशाइख अल्हम्दुलिल्लाह मैदान अमल के अंदर हैं, देख रहे हैं, हुक्मरानों पर नजर है उनकी कि कहाँ कहाँ वो इस्लाम के खिलाफ बातें कर रहे हैं और कहाँ वो दुश्मनाने इस्लाम को सपोर्ट कर रहे हैं। उनको चाहिए अपनी रविश को दुरुस्त कर लें, वरना अगर ये मैदान में अमल आ गए तो फिर बोरिया किस तरह गोल होगा। फिर ये आज़ादी मार्च जैसा नहीं होगा कि जाके हम वापस आ जाएं, फिर जाएंगे तो इंशाअल्लाह इस्लाम का परचम लहरा के आएंगे। वमा अलैना इल्ला बलाग। माशाअल्लाह साहब जुमला के खिताब से मुस्तफ़ीज़ हो रहे थे। दिलों को थामे, जिनको मैं खिताब देने चला हूँ वो हमारे अजीम कायद हैं और आज यकीनन कायद मिल्लत इस्लामिया, इमाम इनकलाब
हुजूर किबला अल्लामा इमाम शाह अहमद नूरानी सिद्दीकी नबर्रा बरकतों की रूह खुश हो रही होगी कि जो मिशन कायद मिल्लत इस्लामिया अमीर आले सुन्नत हुजूर किबला पीर तरीकत पीर मियां अब्दुल खालिक साहब और जाने आले सुन्नत और पूरी सुन्नियों की जान हमारे कायद हज़रत किबला साहिब दादा मुफ्ती मोहम्मद जान नीमी साहब को सपोर्ट करके गए। उन्होंने कायद मिल्लत इस्लामिया के मिशन को छोड़ा नहीं, जारी रखे हुए हैं। ये फैजान कायद मिल्लत इस्लामिया का है और इंशाअल्लाह जारी रहेगा। नारा बुलंद करें। मैं दावत खिताब अपने अजीम कायद जिनकी बसारत और बसीरत को मैं सलाम पेश करता हूँ। हुजूर आपकी बसारत और बसीरत से पूरा पाकिस्तान नामूस मुस्तफा के हिफाजत के लिए अपनी जानों के नजराने पेश करने के लिए ये शम्मा रिसालत के परवाने रात के इस पहाड़ में सर्दी के मौसम में इस हवा में जाने आने सुन्नत की आवाज पर बैठकर आपको ये कह रहे हैं हुजूर आपने बुलाया है। हम सर्दी में भी आ गए, गर्मी में भी आएंगे। इस्तकबाल खड़े होकर अपने अजीम कायद हुजूर किबला शेख अकरार वाला हदीस मुफ्ती आज़म मुफ्ती मोहम्मद जान नीमी साहब का इस्तकबाल करें। मैं अपने साथ दावत कर देता हूँ। खड़े होकर इस्तकबाल कीजिए। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, ताजदार खत्म नबूवत। फैज़ाने नहीमी, फैज़ाने नहीमी, तेरी जान मेरी जान, तेरी जान मेरी जान, जान अहले सुन्नत, पहचान अहले सुन्नत। बाबा वेरो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिही सय्यिदिल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन सय्यदिना व नबिय्यिना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन रसूल रब्बिल आलमीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिहि वलिलमुअ्मिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमन नबिय्यीन।
हम्दो सलात खां बाद नहायत वाजिबुल एहतराम बरादरान अहले सुन्नत बरादरान इस्लाम सब खां पहिरीं अवां सभिनि खे अॼोको ही अज़ीम शान मेराको अज़ीम शान कॉन्फ्रेंस इज़्ज़त रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मक़बूलियत बारगाह रसूल में अवां खे मुबारकबाद पेश करियो था। यकीनन सर्दी जी रात में ऐं रात जो एतिरो हिस्सो गुज़री वियो आहे, इन थधि में अवां वेही करे पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी नामूस अज़मत ऐं उनजी इज़्ज़त जे ख़ातिर वेही करे उलमा ऐं मशाइख़ जो पैगाम ॿुधी रहिया आहियो। यकीनन इहे ई बारगाह रसूल में मक़बूलियत जी अलामत आहे। मरकज़ी जमात अहले सुन्नत सिंध ऐं बदीन जे तरफ़ां ही अज़ीम शान इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस जो एहतमाम कयो वियो ऐं बहैसियत सूबाई ख़ादिम मरकज़ी जमात अहले सुन्नत हिन वक़्तु स्टेज ते जेके असांजा अकाबिर मशाइख़ ऐं उलमा तशरीफ़ फरमा आहिनि। यकीनन ये नूरानी चेहरा अहले सुन्नत व जमात जे उलमान जा मशाइख़न जा ये हिन ॻाल्हि जी गवाही ॾियनि था त हक़ वारी जमात सिर्फ़ ऐं सिर्फ़ अहले सुन्नत व जमात आहे। ॿियनि जमातनि जा चेहरा बि अवां ॾिठा आहिनि, लेकिन अहले सुन्नत व जमात जे मशाइख़नि जा ऐं उलमान जा चेहरा ॾिसो, नूर नूर चेहरा ॾिसण में अचनि। पूरे सिंध जा उलमा, नाले वारा आलिम सगोरा ऐं वॾियुनि वॾियुनि गादियुनि जा सजादा नशीन मरकज़ी जमात अहले सुन्नत बिहम्दिही ताला उन जे दावत ते बदीन शहर में बदीन सिटी में ये उलमा ऐं मशाइख़ तशरीफ़ फरमा थिया। मुंहिंजी मुराद मरकज़ी जमात अहले सुन्नत पाकिस्तान जा अमीर मोहतरम पीर तरीक़त हज़रत पीर हाफिज़ अब्दुल ख़ालिक कादरी सज्जादा नशीन दरगाह आलिया भरचूनी शरीफ ऐं अमीर मरकज़ी जमात अहले सुन्नत पाकिस्तान साईं जिनी भी तशरीफ़ फरमा ऐं उन सां गॾोगॾु हज़रत पीर तरीक़त आगा पीर मोहम्मद अयूब जान सरहंदी मुजद्ददी फारूकी सज्जादा नशीन दरगाह आलिया सामारो शरीफ। मूंखां अॻु में मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मुनीबुर रहमान जो ख़िताब ॿुधो ऐं उन सां गॾोगॾु स्टेज ते मुंहिंजी मरकज़ी जमात अहले सुन्नत जी पूरी काबीना ऐं मशाइख़ हज़रत पीर तरीक़त उस्ताज़ुल उलमा क़ाज़ी अल क़ुज़्ज़ात सैयदी उस्तादी मुफ्ती मोहम्मद अहमद नईमी सज्जादा नशीन दरगाह आलिया हाजी इलाही बख्श मंदरो कोडारियो शरीफ साईं जिनी भी तशरीफ़ फरमा है। हज़रत पीर तरीक़त दरगाह लवानी शरीफ पीर मोहम्मद सादिक जा बिरादर असगर पीर नूरुल्ला कुरैशी वो भी तशरीफ़ फरमा है। पीर तरीक़त आलम नबी अल्लामा व मौलाना पीर करमुल्ला साईं दिलबर साईं
उहे भी तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जो बि इंशाअल्लाह ख़ुसूसी ख़िताब अञा रहियल आहे। हज़रत पीर तरीक़त सैयद ज़ियाउल्लाह शाह जीलानी दरगाह करोंदी शरीफ़ ऐं पीर तरीक़त हज़रत सैयद ज़मीर हुसैन शाह जीलानी जेको असांजे सूबे जा मरकज़ी जमात अहले सुन्नत नाज़िम आलान साईं जो बि अञा ख़िताब रहियो आहे, उन्हनि जो बि ख़िताब थींदो। ऐं उनखां अलावा हज़रत मुफ्ती पीर तरीक़त मुफ्ती अब्दुल अलीम क़ादरी अमीर कराची साहिबजादा मोहम्मद ज़ुबैर हज़ारवी साहब नाज़िम आला ऐं पीर तरीक़त हज़रत अल्लामा मौलाना साहिबजादा अबुल खैर मुफ्ती मोहम्मद ज़ुबैर मुजद्ददी सदर जमियत उलमाए पाकिस्तान वो भी तशरीफ़ फरमा थिया, उन्हनि जो बि अमां ख़ुसूसी ख़िताब ॿुधो। ऐं उनखां अलावा साईं पीर ख़लीफ़ो मियाँ एजाज़ अहमद साहब शेख दरगाह भिरकियो शरीफ़ साईं जी बि तशरीफ़ फरमा आहिनि, हाजी मोहम्मद उस्मान साहब मलकाणी ऐं उनखां अलावा कसीर तादाद में उलमा साईं सैयद मुरीद काज़िम हुसैन जीलानी भी तशरीफ़ फरमा आहिनि ऐं असांजे सूबे जा ज़िले उमरा ऐं नाज़िमीन कसीर तादाद में सादात इकराम उहे भी तशरीफ़ फरमा आहिनि। मुफ्ती मोहम्मद शरीफ़ सईदी साहब जेको नायब नाज़िम आला आहिनि मरकज़ी जमात अहले सुन्नत जा, उहे भी साईं जी तशरीफ़ फरमा आहिनि ऐं ॿिया बि कसीर तादाद में जिन जो नालो आउं पूरी तरह शायदि वठी न सघियुसि, उन्हनि खां माज़रत ख़्वायां, उन्हनि जी तशरीफ़ आवरी जो शुक्रियो। अॼोको ही अज़ीम शान इज़्ज़त रसूल जेका हद नज़र माशाअल्लाह ग़ुलामान मुस्तफ़ा जी किन से परे खां असांजी नज़र खुटियो वञे, लेकिन उन्हनि जो जेको सो मजमूल खां बि जेको सो अॻियां मरकज़ी जमात अहले सुन्नत जे सॾ ते पाण सभु अची गॾु थिया। यकीनन मरकज़ी जमात अहले सुन्नत ज़िला बदीन जी पूरी काबीना मौलाना अहमद बगदादी नईमी साहब, मौलाना हबीबुल्लाह नईमी साहब, उनकी पूरी काबीना रेहान फरीद शेख साहब, गुलाम नबी मेमन साहब, जेका पूरी काबीना मौलाना गुलाम अली साहब, ये पूरी लायक सद तहसीन है जो उन्हनि जी काविशन सां उन्हनि जी मेहनतन सां घर घर वञी अवाम नास खे उन्हनि बेदार कयो ऐं उलमान जी ख़िताब पैगाम ॿुधण जे लाइ पाण सभु अची गॾु थिया ऐं उन सां गॾोगॾु साहिबजादा मुफ्ती नज़ीर अहमद जान नाज़िम आला मुजद्ददिया नईमिया साहिबजादा महमूद उस्मान साहब, यकीनन इन्हनि जी बि शबो रोज़ काविश मेहनत ॻोठनि में वञी करे अवाम नास खे उन्हनि दावतूं पहुचायूं। अल्लाह ताला उन्हनि जी काविशुनि खे बि पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अॼोको ही प्रोग्राम ऐं यकीनन हिन में जिन दोस्तनि जो ताउन आहे वॾी तादाद में पंहिंजे बदीन शहर में सोमरा बिरादरी, जत बिरादरी, उनखां अलावा ॿियूं जेकी ॿियूं क़ौमूं आहिनि, हर क़ौम बिहम्द ही ताला पंहिंजो हक़ अदा कयो आहे रसूलुल्लाह जे महिमान जी ख़िदमत करे। सोमरा बिरादरी ऐं जत बिरादरी हिन तरफ़ां कराची, छठो ऐं सिजावल, हिन पासे खां जेकी बि आवाम आहे उन्हनि सभिनी जे खाधे पीते जो इंतज़ाम जत बिरादरी हाजी हमज़ो साहब, हाजी अज़ीम साहब, मौलाना अहमद बगदादी साहब ऐं ॿिया जेकी बि जत बिरादरी उन्हनि जेको सो पूरो पंहिंजे ज़िम्मे खयो। अल्हम्दुलिल्लाह जेकी बि हज़ारनि जे तादाद में आवाम हिन तरफ़ां आई उन्हनि चङी तरह जेको सो लंगर मुस्तफ़ा खाई करे जेको सो इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस में शरीक थिया ऐं उन्हनि जो बि थोराइतो आहे जो रसूलुल्लाह जे महिमाननि खे उन्हनि ख़िदमत कई ऐं हीउ पूरो पासो सूमरा बिरादरी ऐं उन सां गॾु ॿियूं जेकी बि बिरादरियूं आहिनि उन्हनि पूरी तरह जेको सो रसूलुल्लाह जे महिमाननि जी महिमान नवाज़ी कई
यकीनन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में ये मेहमान नवाजी मक़बूल व मंजूर अजो की हिन कॉन्फ्रेंस जो मकसद छा जे करे असां मांखे ॿुधायो ॿ ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि सदारती ख़ुतबो तंहिंखां बाद ख़ुसूसी ख़िताब जिन हज़रात जा थींदा वो पाण सभिनि खे इन मोहब्बत में वेही करे ॿुधणु ईअं न तकरीर ख़तमु करियां त जेके मुंहिंजा चाहण वारा निकिरी वञनि त साईं जो ख़िताब थी वियो या साईं पीर करमुल्ला साहब जी तकरीर थिए त उनजा चाहण वारा उहे निकिरी वञनि या ॿिए के पीर साहब जी तकरीर थिए उनजा चाहण वारा उहे निकिरी वञनि त पोइ बाक़ी जो केरु मिंडाल में ईअं थोरा थोरा जेकॾहिं निकिरी वियासीं त ईअं पाण मिसाल कीअं क़ाइमु करे सघंदासीं अहले सुन्नत जे अंदरि सब खां मायूस कोन इहा ॻाल्हि आहे त असांजे अंदरि तरबियत कोन्हे मिसाल मूं ख़िताब कयो त ईअं न त मुंहिंजा चाहण वारा मुंहिंजे उथण सां या मुंहिंजे तकरीर ख़तमु थियण सां तबा मुफ्ती साहब वो तकरीर कई हाणे असांजे वेहण जो को फ़ाइदो कोन थी वञे या ॿिए के ख़तीब तकरीर कई उहो ॿुधी करे उनजा चाहण वारा निकिरी वञनि इहो निज़ाम जेकॾहिं पाण ईअं हलाईंदासीं त कॾहिं बि कामयाब थी न सघंदासीं अॼु ताईं अहले सुन्नत व जमात जी बर्बादी ऐं उन्हनि जी नाकामी जो सबबु इहो ई आहे त ही फलाणे पीर जो मुरीद आहे ही फलाणे मौलवी साहब जो चाहण वारो आहे ही फलाणे पीर जो सो अक़ीदतमंद आहे बसि मुंहिंजे पीर जो ख़िताब थियो मुंहिंजे मौलवी जो मुंहिंजे ख़तीब जो ख़िताब थियो हाणे मूंखे वेहण जो को फ़ाइदो कोन्हे जेकॾहिं इन नियत सां जेकॾहिं असां ईंदासीं त पोइ बि फ़ाइदो कोन्हे को बि सवाबु कोन्हे पर जेकॾहिं इहा नियत खणी असीं अचूं त रसूलुल्लाह जे नामूस जो मसइलो आहे मोहम्मद जान जी ज़ात जो या पीर करमुल्ला जी ज़ात जो पीर अयूब जान जी ज़ात जो या पीर अब्दुल खालिक जी ज़ात जो मसइलो न आहे ये मसइलो आहे इज़्ज़त रसूल जो नामूस मुस्तफ़ा जो त अव्वल खां आख़िर ताईं वेही करे पाण खे इन ॻाल्हि जो सबूत ॾियणो आहे त इज़्ज़त मुस्तफ़ा जे ख़ातिर नामूस मुस्तफ़ा जे ख़ातिर असां सभु कुझु कुर्बान करण जे लाइ तयार आहियूं सब खां पहिरीं अहले सुन्नत व जमात पंहिंजे अंदरि तरबियत जेका असां पैदा करे उहा असांजे अंदरि न हुअण जे करे एॾा वॾा इज्तिमा थींदा आहिनि लेकिन तरबियत न हुअण जे करे हमेशह खां पोयां आहियूं काश जेकॾहिं तरबियत जो सबक़ पढ़ायो वञे हर पीर पंहिंजे मुरीद खे तरबियत ॾे हर मुफ्ती पंहिंजे शागिर्दनि खे तरबियत ॾे हर मौलवी ख़तीब पंहिंजे चाहण वारनि खे इहा तरबियत ॾे त अव्वल खां आख़िर ताईं जलसे में विहणो आहे जो जंहिंजो जलसो आहे पाण खे उनखे ॾेखारणो न कंहिंखे पीर खे ॾेखारणो न कंहिंखे मुफ्ती खे ॾेखारणो इहा ॻाल्हि ज़हन में रखो मुंहिंजा मुसलमान जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि ॾुखी थी लॻे तव्हां माज़रत पाए लेकिन हक़ीक़त हमेशह कड़वी ऐं ॾुखी हूंदी आहे लेकिन उन ते जेकॾहिं अमल कंदासीं त कामयाबी ई कामयाबी आहे अॼोको ही अज़ीम शान इज़्ज़त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जे इनेकाद करण जो बदीर शहर में मक़सद छा जे करे असां मुख़्तसर वक़्त में हिन कॉन्फ्रेंस जो हिन सियारी रात में असां ऐलान कयोसीं जॾहिं त मरकज़ी जमात अहले सुन्नत बि हमदही ताला हर ज़िले में कराची में हर तरह किथे मकाम मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस तहफ़ुज़ मकाम मुस्तफ़ा किथे तहफ़ुज़ अक़ीद ख़त्म नबूवत ऐं हिते इज़्ज़त रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जो मक़सद छा आहे हेतिरा मशाइख़ हेतिरा उलमा जेकी तशरीफ़ फरमा थिया आहिनि उन्हनि जे अचण जो इन थधियुनि रातनि में पंहिंजो तमामु मसरूफ़ियत छॾे करे अवां थधियुनि रातनि में परे परे खां पंधु करे पाण छो गॾु थिया आहिनि जो मक़सद छा आहे
जो मकसद यो आहे त हिन पुरफ़ितर दौर में ख़ास करे हिन मौजूदा हुकूमत में हिन वक़्त कादियानी जेके आईन शरीयत में भी इस्लाम का खारिज आहिनि, आईन पाकिस्तान में भी इस्लाम का खारिज आहिनि, आईन शरीयत उनके अंदर ये मुर्तद आहिनि, दायरा इस्लाम का खारिज आहिनि, आईन पाकिस्तान में भी ये मुर्तद आहिनि, दायरा इस्लाम का खारिज आहिनि। वो पांजी इबादत गाह के इबादत गाह चई सघनि था, लेकिन मस्जिद जो नालो ॾेई नथा सघनि। मस्जिद सिर्फ मुसलमान जी हूंदी आहे, कादियानी इस्लाम का खारिज आहे। इन पूरी पटरी में बदीन ऐं थर पारकत जे इलाके में हिन वक़्त कादियानियुनि पंहिंजूं हरकतूं ऐं पंहिंजा प्रोग्राम जी से तेज़ कया आहिनि। अवामुन्नास गुरबत के खातिर उन्होंने जे गालियन में अची करे कई अड़ा असांजा मुसलमान उन्होंने जी साजिशन में अची करे, उन्होंने जे मकरो फिरेब में अची करे, उन्होंने जी जमात में दाखिल थी करे उहे भी इस्लाम का खारिज थी गया। ये याद रखो मुझा मुसलमान भाउ, कादियानी असांजे प्यारे हबीब, प्यारे नबी, अल्लाह के प्यारे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जा मुनकिर आहिनि। असांजा नबी, अल्लाह जा आखिरी नबी, पाण करीमन पंहिंजी उम्मत के पहिरियां ही आगाही दी छॾी, बाख़बर कयो त होशियार थी जा, मूंखां बाद 30 दज्जाल कज़्ज़ाब निकरंदा, जेकी कूड़ी नबूवत जा दावेदार हूंदा, उहे सब दज्जाल आहिनि, कज़्ज़ाब आहिनि, मलऊन आहिनि। ला नबिया बादी, वो मुस्तफ़ा खां बाद को बि नबी कोन्हे। व ख़ुतिम बि अन्नबियून, अल्लाह ताला मुंहिंजे मथां बाब नबूवत के, मनसब नबूवत के ख़त्म करे छॾियो। अल्लाह जे प्यारे हबीब पंहिंजी उम्मत खे बाख़बर कयो त मूंखां बाद 30 दज्जाल निकरंदा, कज़्ज़ाब निकरंदा, हर हिकिड़ो अची कूड़ी नबूवत जो दावेदार हूंदो, लेकिन अल्लाह ताला मूंखे आख़िरी नबी बनाए करे मोकिलियो। मुझे ज़ात ते अल्लाह ताला मनसब नबूवत के मुकम्मल करे छॾियो। ला नबी या बादी, मूंखां बाद को बि नबी कोन्हे। लेकिन ये कादियानी ऐं मौजूदा हुकूमत वो भी कादियानियन जे लाइ नरम गोशो रखे थी, भरपूर उनकी हिमायत करे थी। त इन बेदारी जे लाइ अॼोको ही अज़ीम शान इज्तिमा मुनअकिद करे अवाम के बाख़बर ऐं होशियार करण जे लाइ त ये कादियानी इन्हनि पटियन में जेके मुसलमाननि के गुमराह करे रहिया आहिनि, उन्हनि जे मकरो फिरेब खां पाण खे बचायो ऐं पंहिंजे औलाद खे। ॾिसो, पहिरियां स्कूलनि जे कोर्स में, किताबनि में बाक़ाइदा ख़त्म नबूवत जो इहो कोर्स हूंदो त मुहम्मद रसूलुल्लाह अल्लाह जो आख़िरी नबी आहे, लेकिन स्कूलनि जे दर्स मां, कोर्स मां इहे सभु सबक कढिया विया। हाणे वालिदैन जी पाण सभिनी जी ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे औलाद खे ख़त्म नबूवत जो दर्स ॾियो त असांजो नबी अल्लाह जो आख़िरी नबी आहे, उनखां बाद को नबी अचो। त इज़्ज़त रसूल मंझां हिकिड़ो इहो बि आहे त हर जाइ ते पाण अक़ीदे ख़त्म नबूवत जो तहफ़ुज़ करियो। अक़ीदे नबूवत जो तहफ़ुज़ कीअं करियो? जीअं असहाबनि सगोरनि अक़ीदे नबूवत जो तहफ़ुज़ करियो। अरे सैयदना सिद्दीक़ अकबर जो दौर आहे, मुसैलिमा कज़्ज़ाब कूड़ो नबी निकितो, उन नबूवत जी दावा कई त में नबी आहियां, मुसैलिमा कज़्ज़ाब। त सैयदना अबू बकर जे दौर में मुसैलिमा कज़्ज़ाब सां मुक़ाबलो थियो। मसलो छा हो? तहफ़ुज़े अक़ीदे ख़त्म नबूवत। उन कूड़ी नबूवत की दावा कई
मुसलमान वो भी असहाब सगोरा वो कीअं बर्दाश्त कन कूड़े नबी के जिन अखियन सच्चे नबी के ॾिठो वो कूड़े नबी के कीअं बर्दाश्त कन। तो सैयदना अबू बकर जे दौर में असहाबन सगोरन जो हिकिड़ो लश्कर उन्हनि मुसैलिमा कज़्ज़ाब सां मुक़ाबिलो कयो। ये ॻाल्हि गौर सां ॿुधो, इस्लाम में जेकी भी ग़ज़वात जंगियूं थियूं पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंगियूं कयूं उन्हनि सभिनी जंगियन खे ग़ज़वात के हिकिड़े तरफ़ रखो। उनमें जेकी भी असहाब सगोरा शहीद थिया उन्हनि जी तादाद 300 खां घटि आहे। लेकिन मुसैलिमा कज़्ज़ाब सां असहाबन सगोरन जी जेका जंग थी जंहिं हिकिड़ी जंग में तक़रीबन 1200 असहाब सगोरा शहीद थिया। ॻाल्हि समझ में अचे? एतिरियूं जंगियूं महबूबन करीमन पंहिंजे दौर में कयूं उन्हनि में असहाब सगोरा शहीद थिया लेकिन उनकी तादाद 300 खां घटि आहे। लेकिन ये हिकिड़ी जंग तहफ़्फ़ुज़ अक़ीदा ख़त्म नबूवत जे लाइ असहाबन सगोरन सैयदना अबू बकर सिद्दीक़ जी सरबराही में जेका मुसैलिमा कज़्ज़ाब सां जंग कई जंहिंमें 1200 असहाब सगोरा जंहिंमें बदरी असहाब भी हुआ जंहिंमें हाफ़िज़ क़ुरान हुआ जंहिंमें कारी क़ुरान हुआ एतिरा असहाब सगोरा शहीद थिया। उन्हनि अक़ीदा ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कयो ऐं मुसैलिमा कज़्ज़ाब खे वासिल जहन्नम जेको सो बणाए छॾियो। इन मां पाण अंदाज़ो लॻायो अक़ीदा ख़त्म नबूवत जो मसलो केतिरो नाज़ुक मसलो आहे। इन मसले जी असांजी ज़िम्मेदारी आहे इन जी हिफ़ाज़त करणु। त अॼोकी अज़ीम शान कॉन्फ्रेंस ज़िले बदीन जे तरफ़ां जंहिंमें ॿिया ज़िला भी शरीक थिया आहिनि लेकिन वॾी तादाद ज़िले बदीन जी आहे। सिजावल मां भी ॻाल्हियूं आयूं ठठे मां कराची मां कंडो मोहम्मद खान हैदराबाद ॿियनि ज़िलनि में जा। लेकिन अवाम अक्सरियत जेका सा बदीन जी आहे ऐं ॿिया भी जेकी परे परे खां आया आहिनि ख़ालिसतन अल्लाह जे रसूल जी रज़ा जे ख़ातिर अवां जा कदम जेकॾहिं चुमिया वञनि तॾहिं बि हक़ अदा थी नथो सघे। तो ये कदम जेके से इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस जे लाइ अवां जेको सो खयां मां जो सभु कुझु आराम फिटाए करे हिन ग्राउंड में पाण गॾु थिया आहियूं छाजे करे इज़्ज़त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ातिर। तंहिंजे करे मुंहिंजा मुसलमान भाउ तव्हांखे इज़्ज़त रसूलुल्लाह जी यादि रखो। पाण इज़्ज़त कंदासीं त असांजी इज़्ज़त भी नबी जे इज़्ज़त में मुनहसिर आहे। हाणे ॾिसो हेतिरा मशाइख़ वेठा आहिनि उलमा वेठा आहिनि इन्हनि जी इज़्ज़त छाजे करे आहे? इन जे करे त इन्हनि जे दिलनि में मोहब्बत रसूल इज़्ज़त मुस्तफ़ा इन्हनि जूं दिलियूं जेके से भरपूर आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला उन्हनि खे एतिरी इज़्ज़त ॾेई छॾी आहे। ऐं जेकी भी रसूलुल्लाह सां जिन भी वफ़ादारी कई वो हमेशा कामयाब रहे। ऐं जिन शान मुस्तफ़ा में या जिन ज़ात अक़दस सां बेवफ़ाई कई उनजो ॾाढो हशर जेको सो बुरो आहे। जे जंहिंजो मिसाल अवां ॿुधो आलमनि खां नवाज़ शरीफ़ जो मिसाल अवां जे साम्हूं नामूस रिसालत जो मुहाफ़िज़ गाज़ी मुमताज़ रहमहुल्लाह शहीद उन नामूस रिसालत की हिफाजत कई लेकिन उन जे दौर में उन परवाना रिसालत के फांसी ते लटकायो वियो। अॼु ॾिसो नवाज़ शरीफ़ जे पूरे ख़ानदान सां जेको सो दरबदर आहे। ऐं इहो लिखी वठो कॾहिं बि हाणे हिनखे हुकूमत न मिलंदी। रसूलुल्लाह सां हिकिड़े दफ़ा बेवफ़ाई कई वरी उनखे ज़िंदगी भर जेको सो कॾहिं शोहरत या इज़्ज़त जेको सो मिली नथी सघे। तंहिंजे करे मुंहिंजा मुसलमान भाउ
ये अजीम शान इज्तिमा मरकजी जमात अहले सुन्नत की तरफा इज्जत रसूल कॉन्फ्रेंस और तमाम आयल उलमा मशाइख सादात इकराम सबनी जो तहे दिल से थोराइदो है अवां तमाम अहले सुन्नत जी अवाम जो बदीन ज़िले बदीन ये पूरी काबीना मरकजी जमात अहले सुन्नत उनके तरफा भी तहे दिल से उनको शुक्रगुजार आहिनि ऐं अवाम अहले सुन्नत जो पैगाम इन्हीं मोहब्बत से कहंदासीं इन्हें मोहब्बत से कहंदासीं यानी ना आऊं तकरीर ख़त्म करा तो मुझा चाहने वाला उठन त बस साईं तकरीर ख़त्म थी वञे ईअं न कबो मूं पहिरियां ई जेको अव्हांखे अर्ज़ु कयो त पाण अहले सुन्नत जे अंदर तरबियत जो फुक़दान आहे ये अकाबिर उलमा अञा वेठा आहिनि जिन जा ख़िताब थींदा उस्ताद उलमा मुफ्ती मोहम्मद अहमद नईमी साहब सैयद ज़मीर हुसैन शाह साहब पीर करमुल्ला साहब मौलाना आलिम जद साहब ॿिया जेके असांजा कई उलमा वेठा आहिनि जिन जा ख़िताबात थींदा इन्हीं मोहब्बत सां सभिनी खे विहणो आहे केर भी न उठे ईअं न असांजा मरकज़ी अमीर हज़रत पीर तरीक़त हालांकि घोटकी का साईं जो सो तशरीफ़ फरमा थिया तबियत भी नासाज़ आहे लेकिन इज़्ज़त रसूल के ख़ातिर सब पंहिंजो मसरूफ़ियात छॾे करे पंहिंजे हिन स्टेज ते तशरीफ़ फरमा जंहिंजी पाण ज़ियारत करे रहिया इंशाअल्लाह इन्हें मोहब्बत से पा विहंदासीं क़ाइद अहले सुन्नत अल्लामा शाह अहमद नूरानी सिद्दीकी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह ताला उनके मज़ार पुर अनवार ते बेशुमार रहमत नाज़िल फरमाए जे बारे में अहले सुन्नत और जमात के उन जेका बेदारी ॾिनी अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जमात अवाम जेका सा कादियानियुनि के बारे में बेदार है इंशाअल्लाह इन कायदीन ते हींअर ख़िताब थींदो सईद क़िबला पीर मोहम्मद अयूब जान जो भी ख़िताब थींदो सब जेकी कायदीन वेठा आहिनि इन मोहब्बत से बीहंदा बाक़ी अमीर मोहतरम साईं क़िबला पीर अब्दुल ख़ालिक साहब की तबीयत छो त घणे क़दर न असां थोरा चंद कलिमात साईं इरशाद फरमाईंदा वो साईं इजाज़त वठंदा वो पाण इंशाअल्लाह सब वेही करे इन्हनि कायदीन जा तफ़सीली ख़िताब ॿुधंदासीं ऐं ज़ाहिर हिन वक़्तु हाणे मक़बूलियत जो घड़ियूं हाणे पियो अचनि सहरी जो तहजद जे वक़्तु जो ऐं इन वक़्तु बि असांजो इहो ईमान आहे पाण वेठा बदीन आली शाह स्टेडियम में हूं लेकिन हरीम नाज़ में मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम उतां पाण खे ॾिसी रहिया आहिनि त मुंहिंजा कहिड़ा उम्मती मुंहिंजा कहिड़ा ग़ुलाम इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस में शरीक आहिनि ऐं मुझे शान ऐं अज़मत जो ॻाल्हियूं ॿुधी करे कहिड़ा कहिड़ा ठरनि पिया हिन वक़्तु बि मुस्तफ़ा जे नज़र खां पाण परे न आहियूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे ॾिसी रहिया आहिनि इन अक़ीदत ऐं मुहब्बत सां पाण वेही करे कायदीन जा ख़िताब ॿुधंदासीं ऐं आख़िर में ॿियो बि अर्ज़ु कंदो हलां अहले सुन्नत व जमात अवाम जेका आहे पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में अल्हम्दुलिल्लाह जिते मदरसा क़ाइमु आहिनि पंहिंजे बचनि खे शागिर्दनि खे औलादनि खे दीनी तालीम ॾियारे मदरसा खोली मदरसनि जूं सरपरस्तियूं कनि उन्हनि सां ताउन कनि त यकीनन इन्हनि मदरसनि खां जेकी नौजवान पंहिंजा बचा तयारु थींदा पैदा थींदा उहे जेको सो असांजे अक़ाइदनि जी हिफ़ाज़त कंदा असांजे ईमान जी हिफ़ाज़त कंदा ऐं गुस्ताखनि खे जेको सो जवाबु ॾींदा तंहिंजे करे ऐं सभिनी दोस्तनि जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां ऐं ख़ासि करे साईं पीर नूरुल्लाह कुरैशी साहब जेकी मुआविन ख़ासि आहिनि CM साहब जा दरगाह लवारी शरीफ़ जा साहिबज़ादा सजादा नशीन पीर मोहम्मद सादिक साहब जा बिरादर असगर उन्हनि बि जेको सो उलमा ऐं मशाइख़नि जी जेका ख़ातिर तवाज़ो कई तहे दिल सां उन्हनि जा बि मशकूर आहियूं शुक्रगुज़ार आहियूं ऐं ॿियनि जिन दोस्तनि रसूलुल्लाह जे महिमाननि जी जेका ख़ातिर तवाज़ो कई अल्लाह ताला उन्हनि जी महिमानी खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए ऐं मरकज़ी जमात अहले सुन्नत मीडिया से जो इंचार्ज मोहम्मद अमीन खत्री ऐं ॿिया जेकी बि साथी आहिनि उन्हनि जो बि आऊं दिल जे अथा गहराइनि सां थोराए थो आहियां ऐं सेबूरी इंतज़ाम
जिन दोस्तों बाहर कई है गवर्नमेंट के तरफा भी पुलिस उनके अलावा जी की भी इंतज़ाम कया अफसरान साहिबान उन्हनि जा भी तहे दिल से अस शुक्रगुजार आहियूं कि उन्होंने असा पूरो तावन कयो। अल्लाह ताला सबन के तावन के पंहिंजे बारगाह में कबूल मंजूर फरमाए। मुर्साणो वायदो आहे पाण सभु वेही करे पंहिंजो काइदीन जो ख़िताब ॿुधंदासीं। हद मथे खणी सभु वाइदो करे मूंसां केर भी न चवंदो जेसि ताईं आख़िर में सलातो सलाम न थिए आख़िर दावान अल्हम्दुलिल्लाह। हुज़ूर क़िबला जान अहले सुन्नत का ईमान अफरोज़ पैगाम खिताब सुना अल्लाह ताला अमल की तौफीक दे और मुफ्ती साहब की उम्र में बरकतें अता फरमाए। मैं दरख्वास्त गुजार हूँ यादगार असरार अमीर अहले सुन्नत पीर तरीक़त रहबर शरीयत हुज़ूर क़िबला पीर मियाँ अब्दुल खालिक साहब से 10 बस्ता दरख्वास्त करता हूँ तशरीफ़ लाएँ अपनी शादात आलिया से मुस्तफ़ीज़ फरमाएँ। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, हुज़ूर क़िबला अमीर अहले सुन्नत। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अल्हम्दुलिल्लाह मरकज़ी जमात अहले सुन्नत या अहले सुन्नत और जमात वाला जेका भी असां इन मक़सद के सम्झण लाइ उलमा इकराम खे असां अर्ज़ कंदासीं ही मख़सूस लफ़्ज़ जेको आहे इज़्ज़त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो मुक़ररु कयो हिन प्रोग्राम जे लाइ, कहिड़ी ज़रूरत आहे ऐं इन खां अलावा अव्हांखे हिते गॾु कयो वियो उहो छा मक़सदु आहे। दोस्तो कुझु हिन अॻु में मीरपुर ख़ासि में बि अहिड़ो प्रोग्राम थियो। मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट ऐं बदीन डिस्ट्रिक्ट तक़रीबन हिननि खे हदूं ॿधियल आहिनि ऐं बदकिस्मती सां इन ॿिनि ज़िलनि जा जेका ॿियूं हदूं आहिनि थरपारकर सां आहिनि। थरपारकर में जेकी कादियानियत लॉबी या मुख़्तलिफ़ ॿियूं समाजी इंजोज नमूने सां कमु करे रहियूं आहिनि। अॼु वेठा हुआसीं दोस्तनि सां, पर मां पाण बि वेंदो आहियां थर में
नगर पार या असांजा हिते जा कोसा फ़क़ीर उहे बि कादियानी थिया था वञनि, रिंद बि कादियानी थिया वञनि था, वज़ीर बि कादियानी थिया था वञनि। या त असांजी कमज़ोरी आहे कि इन्हनि माण्हुनि खे असां महबूबनि जी शान में बयानु न करे सघिया आहियूं, या उन्हनि जो एतिरो पैसो आहे जो असां बि उहो ॾिसी नथा। जीअं कादियानी जी मिसाल अमूमन आम मिसाल आहे, मां तव्हांखे उहो लफ़्ज़ ॾुखियो बि आहे। नौकिरी ऐं छोकिरी इन शइ खे माण्हू मुस्लमान ख़्यालु नथो करे। महिरबानी करे पंहिंजे घरनि में, पंहिंजे बचन में इहा हमेशह प्रचार हुजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे असां आख़िरी नबी मञींदा आहियूं, ऐं उहो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हे उम्मत ख़िज़रा जे नाले सां जेको आहे इन खे, छो जो कादियानी बि इहो चयो आहे त कलमो भले पढ़ो पर उन वक़्तु त रब खे यादि कयो। इहे शयूं जेको अंदरि जो कुझु ॻाल्हियूं मां तव्हांखे बयानु करां थो, त उलमा कराम खे मां अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजा साईं शाह निज़ाम खे बि अर्ज़ु कंदुसि, मुंहिंजा साईं इन्हनि माण्हुनि खे गहराई जे अंदरि सम्झायो। ऐं ही माण्हू क़यामत जे ॾींहुं असांजे मथां खुलियूं करे न पकियो त इन्हनि माण्हुनि असांखे न सम्झायो त असांखे ख़बर न पए। पर मुस्लमान भाइरो तव्हांखे बि ख़बर आहे त महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी नबी आहे। उनजी इज़त, उनजी बका, उनजी नामूस ख़ातिर असांजी जान छा, माल छा, औलाद छा, पर ख़बर न आहे कहिड़ी शइ हूंदी जेके असां उहो क़ुर्बान करण लाइ बि तयारु आहियूं। अल्लाह तबारक ताला छॾ उहो असांखे क़बूल फरमाए। क़बूल थियण लाइ दुनिया में छा पर आसमाननि खां बि मख़लूक़ लही क़ुर्बान थियण लाइ तयारु आहिनि। पर इहो अल्लाह तबारक ताला तव्हां असांखे एज़ाज़ बख़्शियो आहे जो ॾींहुं क़यामत जे असां सुरख़ुरू थींदासीं त मालिक तुंहिंजे नाले सां, इज़त रसूल जे नाले सां हीअ सॼी मख़लूक़ असां गॾु कई हुअसीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेका वेठा आहियो इहे इनशा अल्लाह पंहिंजे महबूब जी शान जेको उलमा कराम बयानु कंदा तव्हां ॿुधी करे इहो वरी पंहिंजे दोस्तनि खे बयानु कजो त मां असांखे उलमा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयानु कयो। अल्लाह तबारक ताला तव्हांजे मथां असांजे मथां ख़ासि करम फरमाए। मां हुज़ूर क़िबला मीर अहले सुन्नत और मर्ज़ किताब फरमा रहे थे अल्लाह ताला इन हमारे अकाबिरीन की उम्र में बरकतें अता फरमाए। अदब के साथ दरख्वास्त गुजार हूँ, दावत खिताब पेश करता हूँ। यादगार इस्लाम उस्तादुल उलमा पीर तरीक़त रहबर शरीयत हुज़ूर क़िबला मुफ्ती काजी मोहम्मद अहमद नईमी साहब से अदब से दरख्वास्त करता हूँ हुज़ूर तशरीफ लाएँ, अपने इशारात मुस्तफ़ीज़ फरमाएँ। नारे तकबीर, नारे रिसालत, आखिर तक आवाज़ आनी चाहिए। नारे रिसालत, नारे रिसालत, नारे रिसालत। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फल्लज़ीना आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबऊल्लज़ी उनज़िला मअहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल मुस्तफ़ा मुख़बिरन व आमिरन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत सा सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व शफीइना व मौलाना मुहम्मदिन मादिनिल जूद वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व
वबारक वसल्लम। निहायत वाजिबुल एहतराम हज़रात उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम, पीरानी तरीक़त, बुज़ुर्गान दीन, प्यारी जमात, आशिक़ान रसूल व मुहिब्बान आल व असहाब रसूल, हज़रात औलिया अल्लाह सा अक़ीदत ए मोहब्बत रखने वाली प्यारी जमात, और सबका पहिरीं जिन असांजे दोस्तनि भाइरनि इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस जो इनेकाद फरमायो, उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां आउं मुबारकबाद पेश करियां थो। उन खां पोइ तव्हां प्यारी जमात जेके आशिक़ान रसूल आहियो, जेके अहले सुन्नत वल जमात जा फर्ज़ंद आहियो, मां तव्हां सभिनी खे, कोड़नि खे, जवाननि खे, ॿारनि खे, सभिनी खे इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस में हाज़िरी दी ऐं शिरकत जी दिलि जी गहराइयुनि सां मुबारक ॾियां थो। इंशाअल्लाह तबारक व तआला मूं गुनाहगार ऐबदार सियाहगार जी हाज़िरी ऐं शिरकत ऐं तव्हां सभिनी जी हाज़िरी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए ऐं सरवर कायनात अलैहिस्सलातु व सलाम जिन पंहिंजी बारगाह नबूवत ऐं बारगाह रिसालत में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। असांजे तव्हां अहले सुन्नत वल जमात जा माण्हू आहियो। असांजे तव्हांखे सभ खां पहिरीं पंहिंजा जेके अक़ाइद अहले सुन्नत आहिनि उन्हनि जो तहफ़्फ़ुज़ करणो आहे। जेतिरा बि दुश्मनान इस्लाम आहिनि, के अल्लाह जे नबीअनि ऐं रसूलनि सां अदावत ऐं बुग़्ज़ रखनि था, या असहाबनि सबूरनि सां अदावत ऐं बुग़्ज़ रखनि था, कि अहले बैत अल्लाह सां अदावत ऐं बुग़्ज़ रखनि था, कि हज़रत औलिया अल्लाह सां अदावत ऐं बुग़्ज़ रखनि था, इन्हनि खां पाण खे बचायो। हमारे मथा खुदा के खास कर्म जो अल्लाह तबारक व तआला तव्हांजे क़ल्बनि में सुन्नियत जो नूर रखियो आहे। अल्लाह जे ज़ात वारा सिफ़ात सां मोहब्बत जो नूर रखियो आहे। अल्लाह जे नबियनि ऐं रसूलनि सां मोहब्बत ऐं इज़्ज़त ऐं अज़मत जो नूर रखियो आहे। ऐं असहाबनि सबूरनि सां अहल बैत अतहार सां मोहब्बत जो, इज़्ज़त जो, उन्हनि जे अज़मत जो नूर रखियो आहे। हज़रत औलिया अल्लाह सां मोहब्बत जो नूर रखियो आहे। शान अल्लाह तबारक व तआला असांजे तव्हांजे इन नूर जो तादमे हयात इन नूर खे अल्लाह तबारक व तआला सलामत रखे ऐं सुन्नियत जे मथां असांजे तव्हांजो ख़ात्मो ईमान थिए। इहो आख़िरी ज़मानो आहे, फितने जो ज़मानो आहे, दज्जाली दौर आहे, ईमान बचाइण मुश्किल आहे। हज़ार माण्हू जेके ख़ासि ईमान जी दौलत जा डाकू सिर्फ़ ऐं सिर्फ़ अहले सुन्नत वल जमात जे माण्हुनि जे ईमाननि जे मतिलबु डाके हणण जे लाइ हर वक़्तु हो तयार आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि डाकुनि खां असांजे तव्हांजे ईमान खे महफ़ूज़ रखे। अॼोकी ये कॉन्फ्रेंस इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस
यकीन महकूम रखन था वअज़्ज़रूहु उनकी ताज़ीम ऐं तकरीम कन था वनसरूहु उनके दीन मतीन जी मदद कन था वत्तबअु नूर लज़ी उनज़िल मअहू ऐं वो नूर जो उन सां गॾु नाज़िल फरमायो यानी कुरान करीम फुरक़ान हमीद उनजी इत्तिबा कन था। अल्लाह पाक इरशाद फरमाए तो वे माण्हू जेके मुंहिंजे नबी जी ज़ात वाला सिफ़ात ते यकीन रखन था उनजे नबूवत ते उनजे रिसालत ते उनजे कमालात ते उनजे मौजज़ात ते जेके यकीन रखन था ऐं उनजी ताज़ीम ऐं तकरीम कन था उनजे दीन मतीन जी मदद लाइ हर वक़्तु तयारु बिठान ऐं कलाम इलाही जा उनजी पैरवी कन था उनजी इत्तिबा कन था। अल्लाह पाक तो फरमाए इन्हनि माण्हुनि जे मथां कामयाबी जो ताज रखी छॾियो आहे। इन्हनि माण्हुनि जे मथां कामयाबी ऐं कामयाबी जो ताज रखियलु आहे। केर माण्हू जेके अल्लाह जे प्यारे नबी जी ताज़ीम ऐं तकरीम कनि था। असांखे तव्हांखे कहिड़ी ख़बर त नबी जी ताज़ीम तकरीम छा आहे? कलाम इलाही में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए तो मुझे नबी जी ताज़ीम तकरीम हीअ आहे त पंहिंजे आवाज़नि खे उन्हनि जे आवाज़नि खां बुलंद न करियो। जीअं तव्हां हिक ॿिए खे ज़ोर ज़ोर सां सॾु कंदा आहियो तीअं हिक ॿिए खे ज़ोर सां सॾु पाण करीम जी ज़ात खे ज़ोर सां सॾु बि न करियो। तव्हां उनजे बारगाह में मौजूदु हुजो त जीअं हिक ॿिए खे तव्हां नालो वठी सॾु कंदा आहियो उनजे महबूब खे नालो वठी सॾु न करियो। जॾहिं महबूब जे ज़ात वाला सिफ़ात जे बारगाह में को अरीज़ो पेश करणु हुजे त प्यार अकाबर सां मुंहिंजे महबूब करीम खे छॾींदा वञो। या नबी अल्लाह चवंदा वञो, या रसूल अल्लाह चवंदा वञो, या रहमत लिल आलमीन चवंदा वञो, या शफ़ीउल मुज़निबीन चवंदा वञो, या क़ाइदुल मुहज्जिरीन चवंदा वञो। अहिड़े अकाबर सां मुंहिंजे महबूब खे यादि कंदा वञो। दोस्तो ये अॼोकी कॉन्फ्रेंस इन जो रूह रवान हज़रत क़िबला साहिबज़ादा मुफ्ती मोहम्मद जान नईमी ज़ीद मजदहु दामत बरकातुहु आलिया आहे। अल्लाह खे ख़िदरी हयात अता फरमाए जो पंहिंजे पूरी सिंध में वक़्तन फ़वक़्तन कॾहिं इज़्ज़त रसूल जे नाले सां कॾहिं मक़ाम मुस्तफ़ा जे नाले सां कॾहिं ॿिए नाले सां ये एॾो भलाइयूं कॉन्फ्रेंसूं कंदो रहंदो आहे। असां तव्हांखे बेदार कंदो रहे थो त मन असां जेके अहले सुन्नत जा माण्हू वीचारा सादा सीधा कम अज़ कम उन्हनि जे ईमान जो तहफ़ुज़ थी वञे। असां तव्हांजे ईमान जे तहफ़ुज़ जे लाइ असां तव्हांजे सुन्नियत जे तहफ़ुज़ जे लाइ साईं जी इहा कोशिशि आहे। अल्लाह तबारक व तआला शायद उन्हनि जी कोशिशनि खे पंहिंजे रफ़ीक़नि समेत उन्हनि जी कोशिशनि खे कावड़नि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह में क़बूल जो शरफ़ अता फरमाए। व आख़िरु दाअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। यादगार इस्लाम क़िबला मुफ्ती साहब के खिताब के बाद दावत अर्ज़ करता हूँ खतीब पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद आरम जद साहब से। वो नात शरीफ के दो अशार उन्होंने पढ़ने हैं। नारों में इस्तक़बाल कीजिए। नारे तकबीर, नारे रिसालत। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह।
अर्श ज़मीन आसमान ते पथरियों फर्शों पत्थरों तारन ताबत का कयाला तारन ताबत का कयाला शम्सो कमर जाएगा रसूल जे खुलिया बहरा अगना मुल्क मखलूक हुई लको जिन्नो बशरो काफ कलम कलम अग कौन वाला लकू जीरो ज़बर जाए या रसूल जे खुलिया बहरा आज की अजीम शान इज़्ज़त रसूल कॉन्फ्रेंस से खिताब करने के लिए दावत अर्ज करता हूँ। नाज़िम आला मरकज़ी जमात अहले सुन्नत सूबा सिंध पीर तरीक़त हज़रत क़िबला पीर सैयद ज़मीर हुसैन शाह बुखारी साहब से कि तशरीफ़ लाए, इज़हार ख्याल फरमाएँ, अल्लाह रसूल का नारा बुलंद फरमाएँ। नारा तकबीर, नारा रिसालत, नारा रिसालत। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد ورفعنا لك ذكرك صدق الله العظيم وصدق رسوله النبي الأمين الكريم محترم المقام إن पुरवकार